वाक़ई अपडेट का नालो ब्रेकिंग न्यूज़ है। सिंध में नयन तकबंदिन खिलाफ MQM पाकिस्तान सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में आइनी दरख्वास्त दाखिल करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह क्यों दरख्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो आहे त नयन मकानी एक्ट सां सिंध खे फ़ाइदो नाहे थियो। पिटीशन दाख़िल करण जो मक़सदु सिंध हुकूमत पारां तकबंदिन में फ़र्क़ु रोकणु आहे। तव्हांखे आगाह क्यों पिया सिंध में नयन तकबंदिन ख़िलाफ़ MQM पाकिस्तान सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में आइनी दरख्वास्त दाख़िल कर छॾी आहे। ख़बर मां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे, सिंध में नयन तकबंदिन ख़िलाफ़ MQM पाकिस्तान सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में आइनी दरख्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त नयन मकानी एक्ट सां सिंध खे फ़ाइदो नाहे थियो। पिटीशन दाख़िल करण जो मक़सदु सिंध हुकूमत पारां तकबंदिन में फ़र्क़ु रोकणु आहे। सिंध में नयन तकबंदिन के ख़िलाफ़ MQM पाकिस्तान पारां सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में आइनी दरख्वास्त दाख़िल करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चंदा ख़ान जी। नसीर जी संजा, MQM पाकिस्तान सिंध में नयन तकबंदिन के खिलाफ सिंध हाई कोर्ट सर्कल बेंच हैदराबाद में आइनी दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। MQM जो क़ौमी असेंबली मेंबर आहे सलाहुद्दीन शेख ऐं MPA राशिद खिलजी पंहिंजे वकील अरशद पठाण मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई आहे। जंहिं बदि मीडिया सां ॻाल्हाईंदे सलाहुद्दीन शेख जो चवण त इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जे ठाहियल कानून तहत तकबंदियूं करे रही आहे। नए बलदियाती एक्ट सां सिंध खे फ़ाइदो नाहे छो। सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे। हुनजो मक़सदु इहो आहे त सिंध हुकूमत तकबंदिन में फ़र्क़ु करणु चाहे तीअं हुनखे रोके सघे। तकबंदिन ख़िलाफ़ आइनी दरख्वास्त दाख़िल कराई आहे ऐं आला अदलिया बि हुनजो नोटिस ॾिए थी। ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।